पीट शाह पीपल्स पार्टी के अगवान पीपी तहलका हाला इंफॉर्मेशन सेक्रेटरी इमदाद चांगई पीपी सिटी हाला के जनरल सेक्रेटरी कामरान समूह प्रेस क्लब हाला में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है पीपल्स पार्टी शहीदन की पार्टी है। पार्टी जा वर्कर बिलावल भुट्टो ज़रदारी और मखदूम महबूब उज़्ज़मा की क़यादत में मुतहद आहिनि। कारसा सानिय में शहीद थियल जानिसार भुट्टो के शहीद जालन के पुरसो ॾियण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत पारां 18 अक्टूबर ते हैदराबाद में रथियल जलसे में शिरकत लाइ सब डिवीज़न हाला मां सूबाई वज़ीर बहाली मखदूम महबूब उज़्ज़मा की हिदायत ते अवाम के वॾे अंग में जलसे में शिरकत लाइ घर घर मुहिम जो आगाज़ किया वियो आहे। इंशाअल्लाह 18 अक्टूबर ते हाला सईदाबाद समेत मटियारी के शहरनि ऐं ॻोठनि मां हज़ारे माण्हुनि जो काफ़िलो मखदूम जमील उज़्ज़मा मखदूम महबूब उज़्ज़मा मखदूम अहमद ज़मा की अगवानी में हैदराबाद के जलसे में भरपूर शिरकत करे जियाला पंहिंजी तारीख़ दोहराईंदा। इन्हनि ॿुधायो त सिंध जी अवाम हर दौर में पीपल्स पार्टी की क़यादत ते एतमाद कयो आहे ऐं साथ ॾिनो आहे। इन्हनि चयो त पीपी तहलका हाला जे जियालनि हमेशा पीपल्स पार्टी के जलसे में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ फॉलो करियो लाड़ वॉइस न्यूज़।